नाज़रीन खबरें ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिनेमा जी तहसील दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर में हिकु त लाइट जी लोड शेडिंग जो आज़ार, ॿियो वरी नाकारा 11,000 वोल्टेज तारूं किरण सबबि हर रोज़ मुबे जो फीडर बंदि ॿुधण में आयो आहे त सिपको वावड़ा मोरो जी करप्शन सबबि मुबे जो फीडर जो आयल 9 तारूं खणी खपाए छॾियूं, जंहिं सबबि नाकारा तारूं किरण हर रोज़ जो मामूल बणिजी वियो। मुबे जो फीडर जो 11,000 वोल्टेज तारुनि घरनि मथां हुजण सबबि ॻोठाणनि चयो त मुबे जो फीडर जो 11,000 वोल्टेज जूं तारूं असांजे घरनि मथां आहिनि, जेकी केतिरा ई दफ़ा असांजे घरनि मथां किरियूं आहिनि ऐं असांजा ॿार ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। सिपको वावड़ा मोरो खे केतिरा ई दफ़ा शिकायत करण बावजूद भी 11,000 तारूं नथियूं मटायूं वञनि। अगरि जेकॾहिं उन्हनि नाकारा तारुनि सबबि इलाइक़े वासियुनि जो को बि जानी माली नुक़सानु थियो त उन जो ज़िम्मेवार मुबे जो फीडर जा ऑफिसर हूंदा। हिननि सिपको वावड़ा इंजीनियर SDO मोरो शिराज मेमण ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदे चयो त मुबे जो फीडर जो नाकारा बणियल 11,000 वोल्टेज जी तारुनि जो नोटिस वठी न्यू तारूं लॻायूं वञनि। जेकॾहिं तारूं न मटायूं वयूं ऐं अगरि को जानी ऐं माली नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार सिपको वावड़ा मोरो वारा हूंदा ऐं उन्हनि ख़िलाफ़ सख़्त जिदोजहद कई वेंदी। रोज़ तारूं किरन पियूं घर थले जे मथां किरन पियूं त पोइ माण्हू मरे, ज़िम्मेवार केरु हूंदो? इन तारूं सभु आहिनि पुराणियूं कंहिं तार नई बि कान्हे। जोड़ रोज़ गंढियो रोज़ असांजे मथां परियां भरी थियो सॼे पाड़े खे तकलीफ़ आहे। माना कंहिंजे न कंहिं मथां किरियूं रुॻा जोड़ आहिनि, रुगो जोड़ लगा पिया ऐं सवे घर सोचो त असां हेॾो फिल्टर कीअं था हलायूं। पाण अची जिम या इंजीनियर अची ॾिसनि त केतिरो ई नुक़सानु करा जो सुभाणे कुझु मिसाल थी पवे उनजो ज़िम्मेवार केरु आहे? नंढड़ा ॿार जेॾी महिल बि फिल्टर खुले थो, हे रेल फाटके ते वारो मुबे जो जेॾी महिल बि खुले थो धमाका थो ॾिए। इन जे करे जो तारूं सफ़ा ज़ाइफ़ आहिनि जेके जनरल ज़िया खां बि अॻु जूं ठहियल आहिनि। हाणे उन फिल्टर खे तव्हां यार का पासे ते कयो, अवाम आहे उन अवाम जो ख़्यालु रखो।